الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فما أوتيتم من شيء فمتاع الحياة الدنيا وما عند الله خير وأبقى للذين آمنوا وعلى ربهم يتوكلون والذين يجتنبون كبائر الإثم والفواحش وإذا ما غضبوا هم يغفرون والذين استجابوا لربهم وأقاموا الصلاة وأمرهم شورى بينهم ومما رزقناهم ينفقون والذين إذا أصابهم البغي هم ينتصرون وجزاء سيئة سيئة مثلها فمن عفا وأصلح فأجره على الله إنه لا يحب الظالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما بلند آواز صلاة اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد मुझे प्यारा मुसलमान भाइयों हमारे सामने अल्लाह तबारक व तआला दे कलाम मुक़द्दस सूरत शूरा जो कुछ आयत तिलावत क्यों हैं क्योंकि असां जा काबिर स्टेज ते मौजूद हैं मुख्तसर वक्त में कोशिश कदम तमाम बचार गाजू अर्ज रखा इन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला फरमायो इंसानों तव्हांखे जेको दुनिया में ॾिनो वियो आहे यो थोड़ो सामान तव्हांजे लाइ जेको
आखिरत में रखियो वियो आहे इहो हमेशा भी आहे त भलो भी आहे। दुनिया में माल अल्लाह ताला दिनो अल्लाह जी नेमत है, पर सुबह जो असां जे खीसे में हुंदो शाम जे ॿिए जे खीसे में हुंदो। अल्लाह ताला जवानी दिनी वॾी नेमत आहे, पर 30 सालनि खां बाद में इहा जवानी ॿुढ़पे में तब्दील थी वेंदी। अल्लाह ताला सेहत दिनी वॾी नेमत आहे, पर वरी इन सेहत जे मथां बीमारी भी अची सघे थी। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला फरमाए वरी जॾहिं तव्हां ही जहान मटींदो जेको तव्हांखे मां आख़िरत में ॾींदुमि, जेका ॾींदुमि वरी तव्हांखे खसींदुमि न। जेका हयात मिलंदी कॾहिं उन ते फनाई त न ईंदी, जेका सेहत मिलंदी कॾहिं बि उन ते बीमारी न ईंदी। हता कि अल्लाह तबारक व तआला फरमाए दुनिया में जेके बि इंसान के जेके लाइक़ उथनि था ऐब जो जेको जूं समूरियूं शयूं मां ख़त्म करे तव्हांखे हता कि पायखाने पेशाब खां पाक साफ़ करे जन्नत ॾींदुमि। अल्लाह तबारक व तआला फरमायो फमा ऊतीतुम मिन शैइन फमताउल हयातिद दुनिया। इंसानो जेको तव्हांखे ॾिनो वियो आहे, जेका बि शइ तव्हांखे ॾिनी वई आहे, इहा दुनिया जो साज़ो सामान अथव, थोरो अथव, पर अल्लाह तबारक व तआला फरमायो मां वटि दुनिया जी काई इज़त कान्हे का। जेकन हैसियत हुजे हा अल्लाह तबारक व तआला काफ़िरनि खे पाणी जी ढुक जे लाइ सुकाए हा। जॾहिं सम्झ में आयो इहा दुनिया मोमिन वटि भी आहे, काफ़िर वटि भी आहे, पर काफ़िर वटि अञा घणी आहे। ॿुधजा अल्लाह जो क़ुरान। अल्लाह तबारक व तआला फरमायो वलौला अन यकून अन्नास उम्मतन वाहिदा लजअलना लिमन यकफुर बिर्रहमान लिबुयूतिहिम सुक़ुफा मिन फिद्दा वमारिज अलैहा यज़हरून वलिबुयूतिहिम अबवाबा वसुरुरन अलैहा यत्तकिऊन वज़ुख़रुफा कुल्लु ज़ालिक लम्मा मताउल हयातिद दुनिया। अल्लाह ताला फरमाए कलाम मोमिन बंदन जे लाइ इम्तिहान जो खतरो न हुजे हा, इंसाननि जे लाइ इहो खतरो न हुजे हा। असां काफ़िरनि जे घरनि जूं छिटियूं सोनियूं कयूं हा, असां काफ़िरनि जे दरनि जूं चाउटियूं सोनियूं कयूं हा, पर फरमाए वल आखिरतो इंद रब्बिका लिलमुत्तकीन। ये दुनिया जो सामान हो पछाड़ी जेका है मुत्तकीन जी लाइ। इन जे करे नबी सैयदन के साहब समझ को साईं असां ॿियनि बादशाहनि खे ॾिसूं था वॾनि गिलमल गाली ते वॾे सोफ़नि ते आहिनि, असां तव्हां जे लाइ जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं तयार कयूं साईं फरमाईंदा ला ईशा इल्ला आईशल आखिरा। असांजो जेको ऐश याश दुनिया में न आहे बल्कि आखिरत में आहे। हाणे अल्लाह खां पुछूं था करीम अल्लाह असांखे ॿुधा इहे सहूलतूं कंहिंजे लाइ हूंदियूं, या जन्नत कंहिंजे लाइ हूंदी, ये हुरू कंहिंजे लाइ हूंदियूं। जेको बि तूं नेमतूं रखियो है अल्लाह ताला पर यादि रखो तव्हांजे दिल में बि अहिड़ी सोच कान आई हूंदी जेकी मां तव्हांजे लाइ रखियो। अल्लाह ताला फरमाए कंहिंजे लाइ लिखी कुरान में आयत निशानी पढ़ी पोइ दुआ करूं लिल्लज़ीना आमनू वाला रब्बिहिम यतवक्कलून। उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन ईमान आंदो ऐं अल्लाह जे मथां भरवसो कनि था पिया। मुसलमानो ईमान वारे जो कम आहे अल्लाह जी ज़ात जे मथां भरवसो कर। अॼु असां भरवसो इहो कनि नमाज़ पढ़ दुआ कजां अल्लाह हिदायत ॾींदो।
बाकी अबा हींअर भला पीड़ी ते वञ खैर आज वेड़े वा दुकान ते वञ वेड़े वा साईं मौलवी साहब लोचण ना कुछ मिलंदो मुस्लमान गुलाम वेठा पुछी ॾिसो माउ जे पेट में अल्लाह उन जो रिज़्क़ लिखी छॾियो आहे माउ जे पेट में जेको हिनखे मिलणो हूंदो लिखी छॾियो जॾहिं उहो बि लिखता उन जे लाइ थो त महिनत करे जॾहिं हुन जे लाइ महिनत करी तो हिन जे लाइ महिनत करे ही जेको कमायो हिते रहिजी वेंदो त अल्लाह तबारक व तआला फरमायो वाला रब्बिहिम यतवक्कलून पांजे रब ते भरोसो कनि था वल्लदीना यजतनिबून उनजी इहा निशानी भी आहे कबाइरल इस्म जेके बेहयाइन खां बुराइन खां कबीरन गुनाहन खां पंहिंजो पाण खे बचाइण इन जे करे अल्लाह ताला वज़रू ज़ाहिरल इस्म व बातिना ए इंसानो पैदा भी तव्हां के मां कयो आहे उज़वा भी तव्हां के मां ॾिना आहिनि इन तव्हां जी जान जे मथां आर्डर भी मुंहिंजो हलंदो मुंहिंजे आर्डर खां सवा तव्हां पंहिंजो हिकु पन भी हिकु पल भी अॻिते न वधी सघंदो जीअं मां हुकुम तव्हां खे कयां थो ईअं ज़िंदगी गुज़ारियो बेहयाई ऐं बुराई खां पासो कयो बज़रो ज़ाहिरल इस्म व बातिना ईअं न थिए त माण्हू त ॾिसी पोइ गुनाह खां रुकिजी पइनि माण्हू हलिया वञनि वरी गुनाह मुब्तला थियनि ईअं न कजां छो त मां ख़ुदा तोसां गॾु आहियां किथे बि हुजे मां तोसां गॾु आहियां ॿियो फरमाए वल फवाश बेहयान का भी बचे कबीरो बेहयाई गुनाह में कबीरो आ फवाहिश में कबीरो गुनाह आ पर कबीरे गुनाह जो जेको हिकिड़ो अहिड़ा गुनाह आहिनि जिन जो असर पंहिंजी ज़ात ते थी पवंदो आहे ॿियो बेहयाई अहिड़ी आहे जंहिंजो असर पूरे माहौल मुआशरे ते पवंदो आहे जीअं अॼुकल्ह होटलूं ॿी मोबाइल आहे हाणे जो खणी बटण बाबा शेयर थी वई सॼे ग्रुप में हलियो वियो या स्टेटस असां राग जेके कलाम रखियासीं पाण त ॿुधई पर इन जे रखण जे करे राज पियो ॿुधे अल्लाह ताला फरमा वल फवाश एड़ी बुराई खां बि बचजा जंहिंजो असर माहौल ते पए तू मरी वेंदे पर इन जो दाइमी गुनाह तुंहिंजे ॻिची वेंदी अॻिते अल्लाह ताला फरमायो वइरामा गदिबूम यग़फिरून मोमिन मुसलमान हुए हैं कामिल बंदा हुए हैं जॾहिं बि गुस्सो ईंदो अथनि दरगुज़र कंदा राज रुसी विया कोठ लदे विया कोठ वीरानी तबादा सां फलाणे जा नाहे ॻाल्हाईंदा रहंदो मरंदासीं तॾहिं पुटनि खे वसीयत कंदे बाबा फलाणे सां ठा हूंदा तूं न ॻाल्हाइजांइ अहिड़ो अल्लाह जो कुरान फरमाए वाइदा मा गदिबुहुम यग़फिरून जेकॾहिं चाहियो था रब जूं दाइमी नेमतूं मिलन रब जी मेहमानी खाऊं त वाइदा मा गदिबुहुम यग़फिरून कावड़ ते दरगुज़र भी कंदा अॻिते अल्लाह इजाज़त ॾिनी आहे त पलांद वठण जी इजाज़त आहे अॻिते अल्लाह ताला ॿुधायो ॿियो छा फरमाई वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम जेके पंहिंजे रब खे जीतनि था वक़ामुस्सलाह नमाज़ी पाबंदी कनि था वअमरुहुम शूरा वरी जेकॾहिं पंहिंजा के मामलात आहिनि दीनी हुजनि या दुनियावी मुसलमानों मशवरो मुझे अरबी मोहम्मद जी सुन्नत मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला फरमायो मुझा दिल बर पंहिंजे साहबा सां मशवरो कर अॼु असां तव्हां छा चवंदा आहियो से फलाणे सां लॻे कान थी इन्हनि खे अकुल कोन्हे दिमाग़ कोन्हे छा हिन सां मशवरो कयां मुसलमानों दिलबर नबी के हुकुम वशाविरहुम फिल अमर मुझा महबूब न सां मशवरो कर हाणे मशवरे खां बाद में जेका ॻाल्हि तय थिए असां वटि छा हूंदो आहे जंहिंजो मशवरो त राय दे में ठीकु न हले त पोइ उथी वेंदो न बाबा असांजी ॻाल्हि कोन मञे नबी से ज़माने में हिकिड़ी औरत आई साईं जन हुकुम कयो पुछा को सही हुकुम आया मशवरो आहे साईं फरमाया मशवरो आहे पुट साईं मशवरो हर कंहिंजी मर्ज़ी त जे मशवरो नथो वरितो वञे त वरी चवंदा बाबा असांजी ॻाल्हि न हली हाणे न त भत बोड़ ते ॻाल्हि न आहे छो जो मुंहिंजी ॻाल्हि न वरिती
मुसलमानों मशहूर तोले अक्सर रात जेका गाल थी हाणे भले गलती छो न हुजे मशवरो तो थियो न गाल ते तय तो थियो पर शरीयत के खिलाफ न हुजे अल्लाह ताला फरमाए फइदा अज़म तफतवक्कल अल्लाह ता हाणे भरवसो अल्लाह ते कयो इरादो कयो अल्लाह ताला उन मशवरे में बरकत रखंदा इन करे अल्लाह ताला फरमाए अमरुहुम शूरा बैनहुम पाण में माहौल के सिधो करण देला लेती सिधो करण देला ऐं जेको आहे बिरादरी के सिधो करण देला दीनी मामलात के सिधो करण देला मशवरो कन था व मिनमा रज़क़नाहुम युनफ़िक़ून जेको असां उनके रिज़्क़ ॾिनो आहे ख़र्च कन था अॻिते अल्लाह ताला फरमायो वल्लदीन इदा असाबहुम बग़ी हुम यंतसिरून वरी जॾहिं इन्हनि खे का मुसीबत पहुचंदी आहे कंहिंजो ज़ुल्म पहुचंदो आहे हुम यंतसिरून इंतकाम वठंदा शरीयत असांजे मिजाज जो ख्याल रखे मता माण्हू मुड़े न इन करे इंतकाम वठी सघे थो पर इंतकाम केतिरो हिन अल्लाह जे क़ुरान खे पहुचे मता जो इजाज़त मिली वई हाणे वजज़ा सय्यतु मिथलुहा अल्लाह ताला फरमाए बदलो तेरो जेतरी तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत अमीर हमजा रज़ियल्लाहु तआला अन्हु शहीद थियो आहे ॾाढो अरबी मोहम्मद के दुख थियो आहे मुंहिंजे अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾाढो दर्दी ने आवाज़ मधा दिल मधा एॾो दुख थियो आहे जो फरमाईंदा इन्हनि काफ़िरनि जा असां 70 माण्हू मारींदासीं अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा दिलबर जेकॾहिं पलाद जी ॻाल्हि आहे मुड़ुस जे वस वेंदो ईअं न तव्हांजो हिकु बल्कि मुस्लमानो अॼु असां तव्हां छा चवंदा आहियो असांजो सुईदो जवान क़त्ल करे अरे ईअं कन न नबी साईं जो चाचो सईद शुहदा अल्लाह जी झले तो इना क़बतुम फाक़िबू बिमिथल मा उक़िबतुम बे मुदा दिलबरा पलाद जी ॻाल्हि आहे त हिकु जे एवज़ पर शरीयत छा खेती चाहे शरीयत जो मिजाज आहे त सब्र कयो वला इन सबरतुम लव खैरुल लिसाबिरीन शरीयत न ॻाल्हि खे चाहे थी त पलाद न वठो माफ़ कयो त अञा वधीक भलो अल्लाह ताला फरमाए फमन अफा असला फजरु अल्लाह जंहिं माण्हूअ दरगुज़र कयो ऐं सुलह कयईं फजरु अल्लाह पोइ उनजो अजर अल्लाह ते आहे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने अक़दस में दार अरकम मझां मुंहिंजो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखता अबू जहल पुछा मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी कई कुछ एड़ा अल्फाज थिया बाद में पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने कोई जवाब दिनो जदे मुझो सोनो नबी पांजे तबलीग जे कम सां विया उन खां बाद में जदे हजरत अमीर हमजा मोटियो अची करे उनके कहीं बुधायो चाचा तोके खबर है अबू जहल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की गुस्ताखी कया ओ साह नबी से ने चाचो आयो अबू जहल जी बैठो कमानी हथ में ज़कात खणी मथे में ठोके सी तोके शर्म हया ना है असा जे भाईटे के तो गलो करे दिठवा याद रखो जेकर तू असा मुझे भाईटे जे घट वध गलायवा त मां उन जे मथा कलमो भरी करे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मां कलमो भरी करे मुसलमान था तो हाने जेको तोके वणे सो कर मुसलमानो नबी जे सब्र जे नबी जे इंतकाम दे करे अल्लाह तबारक व तआला हजरत अमीर हमजा रज़ी अल्लाह तआला अन्हु के इस्लाम वाली दौलत नसीब कया जनाब अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु एकड़ी जात बैठा ये बैठा एक यहूदी गारी पर हजरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे मुस्कुराइंदा मुस्कुराने पिया अब हजरत अबू बकर सिद्दीक बोने के कुछ जवाब थियो तहां वरी को कड़ा चंगा मण थो कने कने चवन इए जो ते साईं जन पांजो जेको आहे मोह मुबारक फेराए कर हलिया गया अबू बकर सिद्दीक सिद्धो पुठिया साईं खैर ता मुखा केड़ी गलती थी पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर जे वक्त में तोखी गारियो दे पियो घटवर गालाए पियो तू जवाब न पियो दी तुझे तरफा अल्लाह मलाइक सगोरा मोकलिया जेके तुझी तरफा उनके जवाब जन पिया पर जदे तो उनके जवाब दिनो मलाइक विया हलिया शैतान लई आया जिथे शैतान हूंदो आ दिलबर नबी उते न हूंदो आ मुसलमानों इन्हीं जे करे मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुस्सो जेको थवा शैतान का थवा
जे माण्हू खे गुस्सो अचे वुज़ू करे कावड़ ठरी वेंदसि। मुसलमानों इन गुस्से जे करे कावड़ जे करे कई घर तबाह थिया, के खानदान तबाह थिया। गुस्सो उते कजे जिते गुस्से जो मकाम आ। काफर सां गुस्सो करणो आ, गैर मुस्लिम सां गुस्सो करणो आ उन जाइ ते जंहिं वक़्त में असां तव्हांजे इस्लाम जी खिलाफ भौंके थो। दिलबर नबी इमामुल अंबिया दे ख़त्मे नबूवत ते भौंके थो। मुसलमान तू असांजो गुस्सो उते ठहंदो, बाक़ी पंहिंजी सां गुस्सो करणो, पंहिंजी सां कावड़ करणो इहो मक़ाम कोन्हे। अल्लाह जो क़ुरान असां तव्हांखे सम्झाए थो। मुसलमानों असां तव्हांजे मथां जिम्मेदारी आहे हिन कलाम मुक़द्दस के पढ़ूं, कलाम मुक़द्दस के समझूं, उन ते अमल कयूं। तो थी अहिड़ो साथी आहे जेको दुनिया में भी तुंहिंजे सां गॾु आहे, आख़िरत में भी तुंहिंजे असांजे मथां शाहिदी ॾींदा। पढ़ी आयासीं, अमल करे आयासीं, ख़ैर जी शाहिदी ॾींदो। जेकॾहिं छॾे आयासीं दिलबर नबी ताईं थींदो। इन जे करे के अल्लाह वारे चयो आहे बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। ये कौल मोहम्मद कौल खुदा, ये कौल मोहम्मद कौल खुदा, फरमान न बदला जाएगा। जिंदगी रे मुलाकात बाकी, अमालेना इल्लल बलागुल मुबीन।